BISP गरीब औरतुनि जी इमदादी स्कीम 2024 प्रोग्राम जे AD मुनीर सूबरो HBL फ्रेंचाइज जे इंचार्ज आसिफ भुट्टो, इमार कंभो ऐं डिवाइस एजेंट माफिया यासिर अमार रहमान शेख, ओस्मान ज़ाहिद इमदाद चन्ना, यासिर बुल्लो, खालिद बुल्लो, खादिम बुल्लो ऐं ॿियनि पारां मुबैना तौर ते औरतुनि जी इमदादी रक़म मां डिग्री कॉलेज थाणे स्कूल दादलो फरीद भुट्टो सेंट्रन समेत दुकाननि ते डिवाइस हलाईंदड़ माफिया पारां 2 महीननि खां मुबैना तौर ते फी औरत खां 1 खां 2000 रुपया खुलेआम कटौती जो सिलसिलो जारी आहे। वरतल जायज़े मूजिब बग़ैर वक़फ़े शाम जे टाइम बि डिवाइस हलाए ग़ैर क़ानूनी कटौती कई वञे पई। शहरनि अवाम औरतुनि जे एहतजाज तेज़ करे छॾियो। न सिर्फ़ औरतुनि जी कटौती कई वञे थी पर ज़रियनि मूजिब 200 खां सिधी तरह औरतुनि जा असल कार्ड गुम कया विया आहिनि ऐं केतिरनि ई औरतुनि जा थंब हणाए उन्हनि जा समूरा पैसा कोर्ट जो बहानो करे लखे रुपया चट कया विया आहिनि। प्लास्टिक जा जाली थंब यासिर इमार आसिफ भुट्टो वटां ज़ाहिर थिया आहिनि। हिन महल में परे परे जूं औरतूं कार्ड पैसा हासिल करण लाइ निटण उस में सेंटरनि ते इंतज़ार ऐं दाहूं कूकू कनि पियूं पर हिननि जो केर बि तदारुक न पियो करे। अहिड़ी करप्शन ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि सेंटरनि ते पहुची कटौती फ्रॉड ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।